प्यारी साथ संगत, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाद अनाहत, जुग जुग एको वेस। उन परमात्मा के नमस्कार जिनो वेस कदें मटियो कोन, जिको सदाई कायम रहो। उन खां मथे ॿियो कोई पैदा भी कोन थियो। उनखे नमस्कार उन परमात्मा के। श्री गुरु ग्रंथ साहिब जी जप साहिब जी वाणी ते असां सत्संग करे रहिया आहियूं। तव्हां सभिनी जो स्वागत है। उन अंतर्गत 28वीं पौड़ी हली रही है, आदेश तिसे आदेश। सिद्धन सां गॾु गुरु नानक जी गोष्ठी हली रही है, संवाद, चर्चा संवाद करण भी हिम्मत जो कम थींदो आहे। जेके सच्चा हूंदा आहिनि उहे संवाद कंदा आहिनि। कूड़ा माण्हू केवल या तो विवाद कंदा आहिनि या तो पराई पचर कंदा आहिनि। के टे माण्हूअ जी फालतू माण्हू पराई पचर कंदा आहिनि। जीअं हुते थिए पई थी, फालतू माण्हू पराई पचर सार कुछ भी न, या त पंहिंजी ॻाल्हि खे सही साबित करण जे लाइ बहस कंदा आहिनि। उहे बि कुझु हासिल कोन कंदा आहिनि, छो त उन्हनि खे बि सत्य सां मतिलबु कोन हूंदो आहे। उन्हनि खे पंहिंजी ॻाल्हि सही साबित करणी आहे। कॾहिं कॾहिं वरी ईअं थींदो आहे, हिकु सचो ऐं ॿियो कूड़ो ॿ मिलंदा आहिनि पाण में, त कूड़ो त बीहंदो ई कोन्हे, उते बि कुझु कोन थींदो आहे। पर ॿ सचा, हिते हिकु तरफ़ आहे गुरु नानक, ॿिए तरफ़ आहिनि उहे सिद्ध पुरुष। हिकु तरफ़ आहिनि सिद्ध, ॿिए तरफ़ आहे सचो। सचो हिकिड़ो अकेलो आहे ऐं सिद्धनि जी संख्या ॾाढी आहे। उन्हनि ॿिन्हिनि जे विच में संवाद थी रहियो आहे, जिते विवाद जी का गुंजाइश कान्हे। अधिकतर माण्हू संवाद कोन कंदा आहिनि। उन्हनि खे मतिलबु कोन हूंदो आहे। तव्हां बि मूंखां ई ॾिसी सिखी आहियो संवाद अखर। तॾहिं किथे किथे चई ॾींदा आहियो कि असां विढ़ूं कोन था, संवाद था कयूं। इन में का दिक़त न हुअणु खपे। पर कूड़ो माण्हू संवाद कोन करे सघंदो। हाँ, ॿ कूड़ा पाण में मिलनि त कूड़ ॻाल्हाए करे कुझु बि था करे सघनि, जंहिंमें सच्चाई कुझु न। पर अधिकतर माण्हू असां ॾिठा आहिनि, असां सां मिलण ईंदा आहिनि, पोइ थोरो ई असां रुॻो सच ॻाल्हाइणु शुरू कयूं, अची वेंदा आहिनि घबराहट में। या त वठी भॼंदा आहिनि या जिंद छॾाए करे चवंदा आहिनि, अरे भाई असांजो मतिलबु कोन्हे उन्हनि सां। असां जिंद छॾाईंदा आहिनि, भाई मैं नहीं हूँ वो, मैं नहीं करती ऐसा। तो संवाद करण लाइ बीह त सही, न कंदी तब बीह त सही। मेरे को क्या मतलब। मां पुछो हिकु माईअ खां, भाई जलेबी कॾहिं का माई मिलंदी अथई? तव्हां खां बि थो पुछां, का जलेबी माई मिलेव त उनखे कॾहिं कुझु सच ॻाल्हाईंदा आहियो या इहो चवंदा आहियो मुंहिंजो कहिड़ो मतिलबु? ऐं वरी मूंखे अची ॿुधायो कि मूंखे मिली पर मां चयोमांसि मुंहिंजो कहिड़ो मतिलबु। मां सोचो मुंहिंजो छा, त माना तव्हां सत्संग ॿुधो कोन पिया था। मुंहिंजो कहिड़ो मतिलबु? तव्हांजो न आहे त ॿियो कंहिंजो आहे। अगरि तव्हांजो मतिलबु न आहे त पोइ तव्हांजो सत्संग सां बि मतिलबु कोन्हे, तव्हांजो टाइम पास सां मतिलबु आहे। हिते संवाद हली रहियो आहे गुरु नानक ऐं सिद्धनि जो। उन लाइ हिम्मत जी ज़रूरत आहे कि ॿई सच ॻाल्हाइनि। कथा त ईअं बि ईंदी आहे, हिकु दफ़ो सिद्धनि गुरु नानक खे ॾकाइण जी बि कोशिशि कई, पर उहो पोइ ही सिद्ध न हुआ, उहे वरी ॿिया गुरु नानक खे अलॻि अलॻि चेहरा डरावना ठाहे करे डिॼाइण लॻा। पर गुरु नानक केवल पंहिंजे हिकिड़े सिख खे चयो
कि सतनाम चई करे हिकु लकीर खींचे छॾ ऐं डिॼो न, हिननि जो कुझु बि असरु कमु कोन कंदो। हिन संसार में जेके माण्हू तव्हांखे ॾकाइनि था धर्म जे नाले ते, केवल भॻवान जो नाम हुनखे अॻियां जपो, हू टिकी कोन सघंदा, हू वठी भॼंदा। पर हिमत त हुजेव या सत्य सां प्यार त हुजेव तॾहिं न। ताईं चओ मुझे मेरे को क्या करना, कोई मिलती भी है तो मैं तो इग्नोर करती हूँ। तो माना तव्हां बि उहो ई आहियो जलेबी, मूंखे था ॿुधायो कि मैं नहीं चाहती। हिते कूड़ जी चर्चा कोन्हे, हिते सत्य जी चर्चा आहे। तदन सिद्धन गुरु नानक के अॻियां कुछ प्रश्न रखिया कि बिना योग जे तव्हांखे सिद्धि या शक्ति कीअं मिली हुई, परमात्मा कीअं मिली वियो। तो गुरु नानक चयो जोग न भगवे कपड़े, जोग न डंडा वेस, अंजन माहे निरंजन रहिए। केवल हिन कीचड़ रूपी संसार में निर्लेप थी करे रहूं, इहो ई आहे योग। वो चवनि था तव्हां बिना मुद्रा, बिना झोली, बिना भभूति ऐं बिना डंडे जे, बिना ब्रह्मचर्य जे इहा सिद्धि हासिल करे वरिती। साहिब चवनि था हा, छो त मुंहिंजी जेका मुद्रा आहे उहा आहे संतोष, मुदा संतोख। मुंहिंजी मुद्रा संतोष आहे। छो त मूंखे शरीर ते कुझु कोन्हे करिणो, मूंखे पंहिंजे मन ते कमु करिणो आहे। त मुंहिंजे मन जी मुद्रा आहे संतोष। सरम पत झोली, जेको शर्म आहे ऐं श्रम आहे, इहे ई मुंहिंजूं झोलियूं ऐं खपर बर्तन आहे। वठण घुरण वारो पात्र आहे शर्म ऐं श्रम। ऐं ध्यान जी मूं भभूति लॻाई आहे, मन खे, शरीर खे न। तव्हां केवल शरीर जी भभूति ॾिसो पिया था, चेक पिया था कयो, पर मन खे चेक तव्हां करे ई कोन सघंदा। मुंहिंजे मन खे ध्यान जी भभूति मूं लॻाई आहे। मां पंहिंजे मन खे भटकण कोन ॾींदो आहियां, छो त ध्यान सां जोड़े रखंदो आहियां। मूंखे ध्यान आहे, होश आहे, इन करे मुंहिंजो मन भिटकंदो आहे बेहोशीअ में, मन इच्छाऊं कंदो आहे बेहोशीअ में, होश न हुअण में। पर जिते ध्यान आहे उते मन भिटकंदो ई कोन। त मां ध्यान जी भभूति मन ते चाढ़े छॾी आहे, मन भॼंदो ई कोन्हे। ध्यान जी विभूति। तंहिंखां पोइ अचे थो खिंथा काल, खिंथा, कंथा, गोदड़ी, शाल। संत अॻे गोदड़ी रखंदा हुआ। हिकिड़ा त संत बि थी विया आहिनि गोदड़ीअ वारा। जलगांव में बाबा हरदास राम, वो गोदड़ी रखंदा हुआ कुल्हे ते। गोदड़ी इन करे संत रखंदा हुआ कि उन गोदड़ीअ सां ई ॾाढो कुझु थी वेंदो हो। उनखे बिस्तरो ठाहे छॾींदा हुआ, उनजो विहाणो ठाहे छॾींदा हुआ, उनखे ओढ़ण जो सीउ पए त ओढ़े बि था सघूं, उहा रखंदा हुआ साधु संत। गुरु नानक चए थो इहे सभु ॿाहिरियूं शयूं आहिनि, इहे सभु ॿाहिरां प्रतीक आहिनि, इहे केवल प्रतीक आहिनि, उपलब्धियूं कान्हनि। इहे साधन आहिनि, साध्य कान्हनि। तव्हां त उन्हनि खे साध्य सम्झी करे बीह रहिया। हिकु थींदो आहे साधन, जंहिंजो उपयोग करणो आहे, उपयोग करे ॿी का शइ हासिल करणी आहे, उनखे चइबो साध्य, लक्ष्य। हिन संसार में पति पत्नी पुट पिता दोस्त इहे सभु साधन आहिनि, साध्य कान्हनि, लक्ष्य कान्हनि। पर हिननि जो उपयोग करे, यूज़ अखर सुठो कान्हे, पर उपयोग करे असां पंहिंजी मंज़िल ते पहुची सघूं था। गुरु भी साधन आहे, साध्य कान्हे, मंज़िल कान्हे,
पति पत्नी मंज़िल काननि जो असां उते बीह रहूं। हर शइ साधन आहे, मंज़िल आहे पंहिंजो पतो, परमात्मा जो पतो। तो साहिब चवनि था इहे त ॿाहिरियूं शयूं आहिनि, साधन हो इहे त हिननि खे साध्य सम्झी वेही रहिया आहियो, आख़िरी सम्झी वेही रहिया आहियो, इहो ई सभु कुझु आहे। गोदड़ी साहिब चवनि था मुंहिंजी जेका गोदड़ी आहे न, मन जी गोदड़ी, ॿाहिरी न, उहा आहे काल, मृत्यु। हाणे मृत्यु गोदड़ी थी सघे थी छा? इन जो अर्थ आहे मृत्यु जी याद, पहला मरण कबूल, जीवन की छद आस। अध्यात्म मार्ग शुरू थींदो अथव मृत्यु जे स्मरण सां, मौत जी याद सां। पहिरियों क्लास इहो आहे। अगर असांखे इहो यादि कान्हे, पहिरियों क्लास, असांखे मौत यादि कान्हे, मृत्यु यादि कान्हे, त असां संसार में फाथा ई पिया हूंदासीं। भली केॾा बि वॾा वॾा सत्संग छो न अटेंड कयूं, केॾी वॾियूं ज्ञान जूं ॻाल्हियूं छो न असां ॿुधूं, सभु बेकार अथव जेसिताईं जीवन में असांखे मृत्यु यादि कान्हे। हाँ, मृत्यु जूं ॻाल्हियूं, ज्ञान जूं ॻाल्हियूं त करणु सवलो आहे। अॼुकल्ह जीअं हली रहियो आहे, ॾाढियूं मायूं चवंदियूं आहिनि असां ऊचे सत्संग में वेंदा आहियूं, ॾाढो ऊचो आहे, असां टिकाणनि में इहे भाॼनि धुकड़नि में न वेंदा आहियूं, असांजो हिकु ऊचो सत्संग आहे, उन ऊचे सत्संग में वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। पुछान छा थींदो आहे, शुरू थी वेंदियूं, आत्मा अमर आहे, शरीर नासवंत आहे, सभु मिथ्या आहे, मोह आहे, माया आहे, इहो चई करे ऐं एटीट्यूड, माना कथनी करनीअ में फ़र्क़ु। जॾहिं तुंहिंजो शरीर नाशवंत आहे त पोइ अहंकार छा जो, पोइ एटीट्यूड छा जो? एटीट्यूड त शरीर खे थींदो आहे। तो ॻाल्हियूं बि करी थी संसार मिथ्या जूं, आत्मा अमर जूं, पर तुंहिंजी बॉडी लैंग्वेज ॿुधाए थी कि तुंहिंजो अहंकार, शरीर सां अटैचमेंट अञा वधी वियो। इन सां कमु कोन थींदो, ॻाल्हियूं करण सां। छो त असां ॾिठियूं आहिनि जलेबियूं बायूं, जलेबी माना ज्ञान जूं ॻाल्हियूं कंदे कंदे ख़ुदि बसि उलझंदियूं रहियूं, ॿिए खे उलझाईंदियूं रहियूं, अनुभव कुझु बि न। उन्हनि जे घर जॾहिं कंहिंजी डेथ थींदी आहे, सभिनि खां वधीक उहे दुखी थींदियूं आहिनि, ॻाल्हियूं करण वारियूं, सभिनि खां वधीक उन्हनि खे असां ॾिठो आहे। हाँ, उन्हनि जूं साहेड़ियूं अची, ग्रुप जूं अची उनखे चुप कराइनि, उहा ॿी ॻाल्हि आहे, ज़बरदस्ती। छा कंदियूं आहिनि जलेबी बायूं? कंहिंजे घर कंहिंजी मृत्यु थिए त हिनजो एजेंट फिक्स आहे, पहिरियों हुनखे सम्झाइणो आहे, कंहिंजे लाइ थी रोई, तो इतना तूने सत्संग सुना है, तू भूल गई, तो माई हाणे सोचींदी चुप त थियणो ई पवंदो, हेॾियूं ॼणियूं चवनि थियूं, चुप थी वेंदी। वरी उन्हनि जलेबियुनि मां वरी भॼन ॻाइण शुरू कंदी, हाणे उहो पिए थियूं चुप कराइनि ऐं ॿी भॼन ॻाए करे पिए थी रुआरे, त माई रुअण शुरू, वरी चुप कराईंदसि, सिंधीअ में चुप कराईंदसि, पहिरीं हिंदीअ में चुप कराईंसि, हाणे सिंधीअ में। ॾिस, असां अगरि बचाए सघूं हा त हुनखे न बचायूं हा, बचाए सघूं हा त हिनखे बि बचायूं हा। कोई बची सघंदो? क्यों? जलेबी ॿी जलेबीअ खां पुछंदी। ज्ञान इहो ॾिसो, ज्ञान कीअं थी ॾिएसि, जंहिंजे घर डेथ थी वई आहे, जंहिं ते बीतजे पई थी, उनखे कीअं थियूं जलेबियूं तरींसि, चवंसि तू भूल गई, गुरु ने इतनी मेहनत की तुम्हारे साथ, तुम्हें इतना पाठ पढ़ाया, तू भूल गई कि तू जलेबी है, तू भूल गई। जलेबी सत्संग में इतने साल तू आई, हमने इतनी जलेबी बनाई, तुझे जलेबी बनाया, तू तो हमारी बेइज्जती करवा रही है रो के। पर माइया मसाला जो चुप करे,
छो तो ॿी ॻाए पई थी ऑलरेडी भॼन, हिकु दिन तुझको जाना। ही सही थी रहियो अथव समाज में। मां पंहिंजा थोरी जोक्स ठाहींदो आहियां, जेको थींदो आहे उहो ॿुधाईंदो आहियां। अॼु न हिकु ॻाल्हि जी ख़बर पई आहे। छा? वीनो ॿुधाई कि चलियानी जे घर में मतिलबु दुबई में छोकिरो लॻो, हुनजी डेथ थी वई। त हिते हुनजी माउ खे न ॿुधायसि पहिरीं, भई ॾाढो बीमार आहे ॾाढो, त जले बि न अची हिनखे पहिरीं न ॿुधायो। त माईअ जो त बीपी हाई थी वियो, हॉस्पिटल में एडमिट। वरी उते वञी सम्झाए करे हुनखे थोरो शांत करे आयूं कि भई न रो या कीअं। त जेका तव्हां ॻाल्हि चई कि न रोंदी, मतिलबु मजबूरीअ में चुप थी वेंदी, पर अञा हॉस्पिटल में पई आहे। जले बि हुनजे आसपास अथसि, पाण बि मतिलबु हुन में वेंदी। ॾिसो, इहो ॿुधी करे अफ़सोस बि थींदो आहे, दुख बि थींदो आहे। हेॾां ॿुधो, मुंहिंजो सत्संग ॿुधो, इहो सभु ॾिसी करे दुख थींदो आहे, अफ़सोस थींदो आहे। थियण छा खपे? हाणे अचो इन ते थियण छा खपे? गुरु नानक छा थो चए? मृत्यु थिए त उन ते वीचार थियणु खपे, मनन थियणु खपे, चिंतन थियणु खपे। छो त मृत्यु छा कंदी आहे? मृत्यु ॾाढो वॾो हिकिड़ो सुठो कमु कंदी आहे। चाहे पंहिंजी मृत्यु, चाहे असांजे परिवार जे कंहिं सदस्य जी मृत्यु, ॾाढो वॾो कमु कंदी आहे। ही जलेबियूं मृत्युअ खे ख़राबु करे पेश कंदियूं आहिनि, कचिरो किन करे छॾींदियूं आहिनि, जबकि मृत्यु ख़राबु कान्हे। अगरि जीवन ख़राबु कान्हे त मृत्यु बि ख़राबु कान्हे। अगरि जीवन सुठो आहे त मृत्यु बि सुठी आहे। मृत्यु गिफ्ट आहे। इहो आहे, जीअं असां सुम्हंदा आहियूं न रोज़ु राति जो निंड में, जेॾी महिल असां गहरी निंड में हूंदा आहियूं, उनखे बि मृत्यु चयो वियो आहे, नंढड़ी मृत्यु। पोइ जॾहिं वरी असां उथंदा आहियूं, पोइ एनर्जी मिलंदी आहे, सुम्हण सां एनर्जी मिलंदी आहे। पोइ सॼो ॾींहुं कमु करे वरी असां सुम्हंदा आहियूं। तहिड़ीअ तरह हीअ ॾाढी वॾी हिकु श्रृंखला अथव असांजे जन्मनि जन्मनि जी। हिकु जनम असां वठंदा आहियूं, भॼ डुक कंदा आहियूं, कर्म कंदा आहियूं। मृत्यु सुम्हारण जी हिकु व्यवस्था आहे, आराम कराइण जी। ऐं उहा आराम जो समय ॾाढो लंबो हूंदो आहे। कॾहिं त 100 साल लॻी वेंदा आहिनि, जेसि ताईं हुनजी थकावट पूरी न थिए। कंहिंजी साल में निंड पूरी थी वेंदी आहे उन सूक्ष्म शरीर जी, पोइ ॿियो जनम हुनखे मिलंदो आहे। ऐं जीअं कंहिंजी निंड 2 कलाके में पूरी थी वेंदी आहे, कंहिंजी 12 कलाके में बि कंप्लीट कोन थींदी आहे, तीअं न जन्मनि जन्मनि जी यात्रा में कंहिंजी साल में निंड पूरी थी वेंदी आहे, जंहिं घटि भॼ डुक कई आहे। कंहिंजी महीने में ॿियो जनम थी वेंदो अथसि। अलॻि अलॻि टाइमिंग हूंदी आहे। पर इहा निंड जेका आहे न, ॾाढी सुठी आहे। मृत्यु ॾाढी सुठी निंड आहे, व्यवस्था आहे। इन करे हिकु जनम खां ॿिए जनम जे विच में छा थियो कंहिंखे यादि कोन हूंदो आहे। कंहिंखे पिछलो जनम त यादि अची वेंदो आहे, पर विच में किथे हो इहो यादि न हूंदो अथसि, उहो सुम्हियो पियो हूंदो आहे। भॻवानु एतिरो निर्दयी कान्हे कि असांखे मृत्यु जहिड़ी शइ ग़लति ॾेई छॾे, असां सां अन्याय करे, पीड़ा ॾे या मारे। समझ जो फेर आहे। असांखे मृत्यु, असांजे समाज में मृत्युअ खे अञा सुठो न मञियो वियो आहे। जनम खे सुठो मञूं था, जनम थिए त ख़ुशी मल्हायूं था। छो नथा सोचूं कि जनम जहिड़ी तरह हिकु व्यवस्था आहे, तीअं मृत्यु बि हिकु व्यवस्था आहे। हितां ॿार आयो, किथां आयो ख़बर कान्हे, उन में डीप में न वेंदा आहियूं, बसि अची वियो, नज़र अची वियो, ऐं केॾां वियो ओॾां नज़र त अचे कान थो। का मशीन बि कान्हे जो आत्मा खे ॾेखारे सघे। त असां छा निर्णय कयोसीं समाज कि मृत्यु ख़राबु आहे। छो त असांजी नज़र ओसि ताईं आहे जेसि ताईं असांखे शयूं नज़र अचनि थियूं। मृत्यु खां पोइ छा थो थिए, उहो नज़र अचे कान थो। त असां हिन दुनिया खे ई सच सम्झी वेठासीं, ऐं पोइ हिन दुनिया में जेको मिलियो उन अनुसार सुख ऐं दुख मञियोसीं। कंहिंखे धन मिलियो त इहा वॾी क़िस्मत मञीसीं, धन हलियो वियो। इहे सभु धन मन शरीर सां ई कनेक्टेड आहिनि। माना असां शरीर खे स्थाई मञी वेठासीं।
थियणु इहो खपे कि जीअं जन्म खे स्वीकार था कयूं तीअं मृत्यु खे बि स्वीकार करणु खपे, चाहे पंहिंजी चाहे ॿिए जी। गुरु नानक इहो थो चए कि मां मृत्यु खे सदाईं यादि रखंदो आहियां, इहा मुंहिंजी गोदड़ी आहे। इन खां पहिरीं असां छा ॿुधोसीं कि संतोष रखो। मृत्यु जो अर्थ इहो न समझो कि गुरु नानक चए थो कि जीवन भर हाणे उदास थी वेठा हुजो कि मेरे को मरना है, एक दिन जाना है। न, जेतिरी हयाती अथव उहा वरी ॾाढी सुठी भोगियो। संतोष रखो, महिनत कयो, श्रम कयो, महिनत कयो, उन महिनत सां तव्हां सुख बि भोगियो, पर भीतर मृत्यु यादि रखो। ॿई शयूं साधियो। गौतम बुद्धन जहिड़नि चयो कि केवल मृत्यु यादि रखो, संसार छॾे ॾियो, सुख छॾे ॾियो, राजपाट महल माड़ियूं छॾे ॾियो, ध्यान में हलिया वञो। ऐं वरी ॿिया पैदा थिया जिन चयो कि सुख माणियो, सुख भोगियो, सुख भोगे करे उन मां उपराम थी वञो। पर गुरु नानक ॾिसो कीअं ॿई ॻाल्हियूं पियो थो खणी हले। जीअं नदी वहंदी आहे, उन जा ॿ किनारा हूंदा आहिनि, त तव्हां ईअं सम्झो असां ॿिनि किनारनि जे विच में आहियूं। हिकु किनारो आहे जीवन, ॿियो आहे मृत्यु। जेतिरो जीवन मिलियो आहे उहो कर्म करण लाइ मिलियो आहे, ना कि भोग भोगण लाइ। भोग इन लाइ भोगियूं ताकि उन्हनि मां छुटकारो थी वञे, उन लाइ श्रम कयूं, महिनत कयूं, पर उन में अटकी करे न बीह रहूं, न त ॾाढो पछताइणो पवंदो। इन लाइ ज़रूरी आहे जीअं असां ॿुधोसीं, धन कमायूं, उपभोग कयूं, वंडे विरहायूं, खाऊं बि, पर ऐं ध्यान बि रखूं जीवन में। कंहिंजो ध्यान? मृत्यु जो। उहो क्रम में ईअं थो अचे, मृत्यु, मौत खे त पहिरीं यादि रखणो पवंदो। केवल जलेबी ॻाल्हियूं करण सां को असां मौत खां निर्भय कोन थींदासीं। गंढ ॿधी छॾियो, दिमाग़ में हृदय में लिखी छॾियो, हिकु ॾींहुं हितां हलणो आहे ऐं कॾहिं कोन्हे वञिणो, पंहिंजे असली घर में वञिणो आहे, जितां असां आया आहियूं। ये गुरबाणी आहे, असांखे उते हलणो आहे, इहा आहे उहा गुरबाणी।